ये हनुमान भगवान रामचंद्र के हाथ जोड़े चयो, हे भगवान, हे भगवान, हे भगवान। फरमायो दीवान साहिब, फरमायो। क्या फरमायो? हाणे जो तव्हां मूंखे सॾु कयो आंखे भगवान, हे भगवान, हे भगवान। अरे मां तोखे थोड़ी सॾु कयो, मां त असली भगवान खे पे सॾु कयो। मां रोज सॾु कंदो आहियां, रोज ॿुधंदो आहे। अच्छा अच्छा, तो तव्हां भगवान सां बि ॻाल्हायोसि? हा ॻाल्हायोसि, भले ॻाल्हायोसि, पर ॿुधंदो थोड़ी। छो कोन ॿुधंदो? मां रोज ॻाल्हाईंदो आहियां, रोज ॿुधंदो आहे। दीवान रोज ॻाल्हाईंदा हूंदवसि, रोज ॿुधंदो हूंदो, पर अॼु न ॿुधंदो। छो? दीवान अॼु आर्तवार आहे, भॻवान छुटीअ ते आहे। हे भगवान, हिन नकुली भगवान खे का सुबुह दे। हलो हलो रे, मारी तो था ओडे। शेरियो अरे बेवकूफ, तू इतने बेटो छा तो करे? परे 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 फॉर हेडर सोनी। अच्छा अच्छा अच्छा, फॉर हेडर सोनी। हाँ, आओ को बाढ़ है। हाँ, फॉर हेडर सोनी। आओ को बाढ़ है। अरे तू ही तो चवंदो है बार है बूढ़ा है कई गाल। शाबाश लता, शाबाश। आओ जो जूतो, आओ जो मुंह में। हाँ, पर बुझाए तो नहीं यार, करे छा तो। अरे यार मां जवान हसीन खूबसूरत छोकरिन के ये मैगजीन जे कैद मां इन कैंची रस्ते आजाद करे रहे। ए आयशा इदे ललिता पावर, लोलिता पावर। इन जी एक अख जो पावर थी 1000 वॉट। ये दे खत्वनी कोल्हापुरी। खत्वनी कोल्हापुरी। अरे हाँ, वो अमरीश पुरी की भी है ना? अमरीश पुरी ने पी ये। अच्छा, ये थे माधुरी दीक्षित। माधुरी दीक्षित। हाँ हाँ, ये थे नीलो। अच्छा अच्छा, ये कीरा यार इनकी खबर नथी पे ने मुझे नई एतरियूं आहिनि इंडस्ट्री में, कुछ खबर ही नथी पे अॼुकल्ह पाण। मां ॾिसां? हा सुञाणा सुञा, कोशिश कयां, कोशिश बि मां ट्राई मारिया तो मार और ट्राई मारिया तो। अरे लता सुञातो मासी, सुञातो मासी। केरा? ये थी पूजा बेदी। ए भगवान, बेदी जो बेद जाने हो तो यार कमाल। अरे छा ॾिस तो सही। अरे छा त छोड़ीअ जूं अखियूं आहिनि। अरे दीवाना, छोड़ीअ गिल त ॾिसेसि। आई आई उन हरामीअ जे संगत में तुझे भी बेड़ी बुॾंदी। दादा कमर त ॾिसेसि। यार वट 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 पाण त खड़े वई असांजी बि सत्यानाश करी। अरे हीअ का उमिरि आहे असांजी नंढी छोरी तकड़ि जी। नंगी छोरियूं किथे आहिनि? उन्हनि जा फोटा आहिनि। अरे फोटा हुजनि या छोरियूं आहिनि त नंढियूं न। अरे नंढियूं किथे, अध नंढियूं आहिनि। अरे बेवकूफ़, नंढियूं सुठियूं, अध नंढियूं ख़राब। ॾिस, जॾहिं मां हिनखे ॾिसां थो न, ख़बर थी सॼे बदिले में बिजलीअ जो करेंट चालू थो थिए। हा, ऐं ख़बर थी मुंहिंजी दिलि धक 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 थी करे, ऐं मुंहिंजो खून आहे न समुंड जे छोलियुनि जा उछलियूं थो मारे, ऐं दिमाग़ में सॼो चवां दिलि था वञे, दिलि दिलि धक 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 भॻवान हीअं कर, हिकिड़ी ॿी कैंची खणी अचु, ॿी मैगज़ीन पई अथई, मूंसां गॾु कटणु शुरू करे छॾ।
लक्ष्मीकांत प्यारे जी ऑर्केस्ट्रा शुरू थी अरे पार खड़े सांजी सत्यानाश तो करे अरे लंथा लंथा हाँ अब वगा घणा बोलेगा कुछ ठीक करे दींगे ए बोला वगा घणा दीवाना अरे दीवाना माता फालतू से अरे बोला अरे ओ दीवाना वगा घणा अरे ओ दीवान मां पूछा तो यो खर काय जाई तो खेचेम न यार मां खेचे अरे बदतमीज का तैसी बदतमीज थई के काने अरे असा के तो चए अरे ओ दीवान अरे यो खर मुझे गोठा में चाहिए ना तो सिर कलम कराए छड़या अरे हल सिर कलम कराए छड़या आऊं जो सिर न थियो का वांगण जी बूंद थी सिर कलम कराए छड़या अरे दीवान तू या धमकी आऊं जे गोठ बंगे ठोड़े में दिया ना जिंदा दफन कराए छड़या हां कमीना कुत्ता नालायक पियो खबर खबर मार छाते तो कहिनो कट्टी भाई बाहर कर तकने होला कजा नकुली तो कडी देखा वधिक न कर चौद वधिक न कर छा करने को हां तू छा करने हां छा कर अरे बड़ी वेट मैजिक आऊ जी कर के बीटी तकलीफ हां तू आऊ ये करने ना आऊ मरी है मां तो मरी ने सुखी थी तो के 14 साल जेल में चक्की बिखरी बहुत है अरे पुलिस मारे ने मुझे मुझे असर तो क्या पड़ी छा बारे ने वांगुर छा लगाया दो खामोश दीवान साहब सिंधु छॾियो ज़मींदारी छॾियो तॾहिं बि हुन ज़मींदारी खे टेंठा पिया हां ऐं दीवान न अरे वो दीवान चयो कहिड़ो आसमान फाटी पियो हां छो चई मूंखे असां सिंधी रुगो मां में मरी वेंदासीं असां सिंधियुनि में सभु कुझु आहे पर ॿधी कोन्हे ॿिया नंढी ॻाल्हि ते हिक ॿिए सां फिरूं ऐं भॻवान तुझो नालो ही भगवान तो के ये ब्रांड सोए तो वठ माफी वठ दीवाना अब दीवाना इन भगवान का आज यार भूल थी वई थई भगवान के कजा यार माफ न यार पाण का भी भूल थी अब माखे माफ न यार पहले तो आंख माफ न भगवान यार माखे माफ यार पहले अरे बुद्धो मार मुंह खा दिया भाई मुखा माफ वाह जेको मुड़ियो सो जुड़ियो बाबू साईं चवंदो त ग़लती हर इंसान खां थींदी आहे पर उन ग़लतीअ खे सुधारण जो यतन सिर्फ़ सम्झू माण्हू कंदा आहिनि दीवान तव्हां वाकई सम्झू आहियो वाकई तू इंसान आई किथे आओ छा जानवर आया अरे जंहिंजो नालो ही भगवान वो इंसान किथां थी अरे छो नथा छो वेचारे चितड़ियूं थो लाई जेकर सचमुच भगवान हुजे हा त हिन जी नूंहं हिन खे हीअं बेइज़्ज़तो करे हिते फिटो करे वञेसि हा आओ जी नूंहं आओ जे घर में धिका ॾेई करे ॿाहिरि कढी फिटो करे छॾियो चई हार तू बीमार आई बेकार आई घर ते बोझ आई सागा अखर मुझे घर वारनि मूंखे चया जॾहिं मूं पंहिंजो घर छॾियो सागा अखर मुझे घर वारनि जॾहिं मां घर मां निकतुसि मुंहिंजी नूंहं पाड़े में कराओ बरसात करायो मुझे पुट कॉकटेल पार्टी कई चीयर्स पापे मां चंद छुट्टी अरे मुझे पुटन त ये बुलायो त डैडी मरी वियो पाठ साहब रखाया हूं
आए तो कोन अखबार में फोटो लिखा छपायो तो लधो मर जीरो आ छो न छपाया मां बोरो तेरो है घाट घाट जो पानी पीतो थम फिल्म लाइन में कम कयो थम हां मुखे पाजी इज्जत आ समझे हां घाट घाट जो पानी पीतो दे पर वो पानी पी सुधर 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 राम मासा राम छादे अरे छाते से सब तो वाचे तो मैं घर जी गाल न कटक ने घर 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 छा मिलो ताए घर छा मिलो ताए के औलाद में घर जी गाल करी नी हालत की तो घर घर अरे क्यों से छा उठाए तो सही क्यों चा पहुंची जो मथे मारो दे अरे चई छा तो अरे लधा अरे चई छा तो अरे छा जल्दी करो गीता खड़ी या खड़िया ओ खड़ी दे मके गीता खड़ी दे तक न गडियो कर माचिस कर घर खपे घर गीता गंगा जल खड़ी कर ये बार वायड़ा ये बार माचिस कर नहीं कोई भी करे खड़ा ना सभी करे माचिस कर देना वाटे सही मोट कौन है माचिस किधर माचिस ये माचिस अलग आगे थोरो परे कर होने वाला ना साड़े अरे ये सड़ो होई सड़ो तक ले बार दियो बार सफादान की पक लगी पे वे उतनी जल्दी कर हरियो अरे राजू ओ गाजर पीछे से मुंह में बात बोले साथ में हाँ बस अरे बंद कर इधर तीन में हाथ जोड़े में माफी उठे अरे बेटे माफी उठे माफी दो माँ तजुर की ताले झाक पड़ा पढ़ यार आए किचे न भगवान अर्जुन खे चयो ए अर्जुन तो नहीं जी है पाती आए दीवान पहले वधान अड़ो अड़ो लास्ट जो लाखा तई अरे मुके सब गाली तू तो मुझाए चुप करे रहते सब गाल जी मुझा तो चले 18 अड़ो आए भगवान श्री अर्जुन के चयो हे अर्जुन असा जो देह असा जी आत्मा कदई मरे नथी ये देह मानू त्यागे थियो जिया पुरानी खमीस लाहे मानू नई खमीस पाईंदो आ यानी कि नए जन्म में वेंदो आ इन करे तू सदाई मुझे चरणन जो ध्यान कर हे राम राम यार तो के ये सुए न तो यार मुझा दोस्त तो के ये सुए न तो असा के अकेलो छो छदे वे अरे वंजनो होय त घट में घट हिन बिन के त पाण दा वठी मुजी जान त छुटे राम मां तो के डाडो सताई दोस बाबा मुके माफ कर जाए मुखे जल्दी न घुराए जाए राम तो गायो अरे तो गालो राम तो गाले हिन गालो राम येरो अरे जेवा ना जे लखते जा पुत्र तू जीवन ने के मार मरे मरी लो था कटा के सीधा से फलाड़ो उतार करे ए राजू अरे कौन इन लठेली सब क्या रही उल्टी टक्कर हल्के गाल में टक्कर इकड़े भी बैठा लगे के मारी दो अरे बाबा वो राम यमराज आयो वो हलो वेंदे वेंदे चई राम माफ कजे आज तुझो न बेजो वारो पूछो तो आऊं तो वने राम यार तुझी तबीयत ॾाढी खराब है तुझे घर वारनि खे फोन करियो न दीवाना जेकॾहिं मां सच बच भी मरी वञा तॾहिं हुनजी इतला मुंहिंजे पुट खे न ॾिजो ये न चो यार ये न चो वो शमशान यात्रा कहिड़ी शमशान यात्रा जंहिंमें पीउ जे अर्थ खे पुट जो कुलो न मिले न बाबा न
मां वो बदनसीब इंसान आया जंहिंजी इहा आख़िरी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे हथीअ खे मुंहिंजे पुट जो न पर तव्हांजे यार जो कुलो नसीब थे यार जो कुलो नसीब थे। रामा यार हिकिड़ी हक़ीक़त ॿुधाए त तूं पंहिंजो घर पाण छॾियो कि तुंहिंजे घर वारनि तोखे छॾायो? दीवान ज़ख़्म अञा ताज़ा आहिनि। मुंहिंजे घर वारनि मूंखे घर खां ॿाहिरि ईअं कढी फिटो कयो जीअं को अॼु नौकर खे ॿाहिरि कढी छॾींदो आहे। पाकिस्तान थियो मां बि तव्हां सभिनी जीअं सिंधी छॾी पंहिंजी ज़ाल सीता ऐं नंढड़े पुट विजूअ खे कुल्हे ते खणी सिंधुअ जी मिटी मस्तक ते लॻाए स्टीमर ते चढ़ी बम्बे ॾांहुं रवानो थियुसि। मूंखे नंढे हूंदे खां ई पंहिंजे पुट विजूअ खे कुल्हे ते खणी घुमाइण जी ॾाढी आदत हुई, ॾाढो शौक़ु हुयो। इहो ॾिसी स्टीमर ते हिकिड़े बुज़ुर्ग सलाह ॾिनी, अबा पुट खे एतिरो मथे न चाढ़ जो लाहिण वक़्तु तोखे किथे तकलीफ़ न थी पए। पर मां हुन ॿुधे जी सिक्षा ॿुधी करे छॾी ऐं पंहिंजी समूरी जवानी पंहिंजे पुट खे सुखियो ऐं ख़ुशि रखण में गुज़ारे छॾी। हुनखे पेट भरे खाराईंदे मां पंहिंजी बुख विसारे छॾींदो हुउसि। ॾींहं गुज़रंदा रहिया, पुट जवानी में कदम रखियो ऐं मूं बुढ़ापे में। धंधोधारी वधंदो रहियो, मुंहिंजो पुट बि धंधे में दिलचस्पी वठंदो रहियो। इहो ॾिसी मां हुनजी शादी कराई, सुघड़ नूंहं घराई। हा, हिन विच में मूं पंहिंजे लाइ हिकिड़ो बंगलो ठाहियो जंहिंजो वॾे चाव सां नालो रखियुमि शांति निकेतन। कुझु ॾींहंनि खां पोइ नूंहं पुट पंहिंजो रंग ॾेखारणु शुरू कयो ऐं ॾिसंदे असांजो घर शांति निकेतन कुरुक्षेत्र बणिजी वियो। ऐं हिकु ॾींहुं डॉक्टर ने मना करण खां पोइ बि तुंहिंजे पीउ पंहिंजी जान जोखिम में विझी तोखे पंहिंजो खून ॾिनो। हा यादि अथमि, घणा दफ़ा यादि कराईंदा आहियां। बाबा खे हाणे ही घर छॾणो ई पवंदो। अॼु इहो फ़ैसिलो करणो ई पवंदो। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो? फ़ैसिलो इहो त बाबा खे अॼु इहो घर छॾणो ई पवंदो। पर ही घर त हुननि जो आहे न? आहे न, हो हाणे ही घर मुंहिंजो आहे। बराबर दम जे निंगोरी बीमारीअ हुनखे कंहिं कम जे लाइक़ ई कोन छॾियो। अॼु कमाए सघनि हा त तूं शायदि इहे न चई। पर पुट कुझु त पीउ जे उमिरि जो ख़्यालु कर। मां कुझु ॿुधणु नथो चाहियां। हर कंहिं ॻाल्हि जेका हक़ थींदी आहे। ठीकु आहे,
त पोइ मां बि उन्हनि सां गॾु रहंदसि। जेको नसीब हाणे असां कुझु ॾींहंनि जा ई त महिमान आहियूं। कुझु ॾींहंनि जा महिमान आहियो, इन ई करे त मां पंहिंजे ज़ाल ऐं ॿारनि खे तकलीफ़ में न विझंदुसि। डैडीअ खे ही घर छॾणो ई पवंदो। कहिड़ो ज़मानो आयो आहे? को वक़्तु हो जो भॻवान श्री राम पंहिंजे पीउ जो वचन निभाइण लाइ 14 साल बनवास वियो ऐं अॼु पुट तो पीउ खे बनवास मोकिले। न पुट, ईअं न कजांइ। ठीकु आहे, पोइ मां उन्हनि सां थी गॾु वञां। तूं मम्मी कीअं वेंदी आहे? तोखे त ख़बर आहे त शालू बि ऑफिस वेंदी आहे। पोइ भला पप्पू जो ख्याल केरु रखंदो? छो न अॼु माउ जी न, मुंहिंजो मतिलबु आहे खाली पीउ जी ज़रूरत आहे। छो त मां घर संभालण लाइ हिकु सुठी आया ई त आहे न। त असीं छा तोसां आया वांगुरु हलंदा आहियूं? न पुट, मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो कोन्हे। पुट, तूं रही सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि। अरे तोखे कहिड़ी ख़बर आहे त जोणे असां सां कहिड़ो वर्ता कंदी आहे? केतिरा भेरा मूं तोखे ॿुधाइणु चाहियो, पर पिणे हमेशह मना कंदा रहंदा हुआ त छोकर खे अजाई चिंता थींदी। पर अॼु ॻाल्हि इन ते पहुती आहे त ॿुधाइण तंहिं ॾींहुं कुंवार जी सोनी मुंडी गुम थी वई। कुंवार चयो उहा मुंडी असां चोराई आहे। असांजे सामान जी तलाशी वरिताई, असांजी बेइज़ती कयनि, असांखे घटि वधि ॻाल्हायई। मंझंदि जो जॾहिं कम वारी माई आई, कुंवार जे गाउन जे खीसे मां मुंडी कढी आहे कुंवार खे ॾिनाई। तॾहिं कुंवार शांत थी। सॼो ॾींहुं असां अन्न जो दाणो कोन चखियो। सॼी राति हिक ॿिए जो मुंहुं ॾिसी पंहिंजे ई हालत में रोअंदा रहियासीं। पंहिंजे ई हालत में रोअंदा रहियासीं। हा, मूंखे शालू सभु ॿुधायो आहे, पर ग़लतफ़हमी कंहिंसां कोन थींदी आहे। न पुट, न अहिड़ो ज़ुल्म न कजे। मां पे खे सम्झाईंदासीं। असीं ॿई अॼु खां पोइ मुल्क बि ॿाहिरि कोन कढंदासीं। असीं ॿई चुपचाप घर जे कंहिं कुंड में कुंता मंझिया पिया हूंदासीं। अरे वरे त रोटी टुकड़ ॾिजो, न त तव्हां खां उहो बि कोन घुरंदासीं रे, उहो बि कोन घुरंदासीं। मम्मी तूं सम्झी छो नथी त असांजो ऐं डैडी जो भलो इन में आहे त डैडी ही घर छॾे वञे। बाबा तई अची विया? तूं छा चयो? मां ही घर छॾे वञा? इहो फ़ैसिलो तुंहिंजो आहे या कुंवार जो? ॿिन्ही जो। असां ॿिन्ही जी मर्ज़ी इहा ई आहे त ही घर छॾे वञो। पुट, मां सच चवां त हो ॿिन्ही जो न, कुंवार जो आहे। कुंवार अॼु सुबुह जो पप्पू खे एतिरो त मारियो जो पिणे चुप रही कोन सघिया। हुन पंहिंजे पुट खे ते मारियो न, तंहिंमें डैडीअ जो छा? पुट, तूं बि जॾहिं नानो या ॾाॾो थींदे तॾहिं ख़बर पवंदे त मूड़ खां वधीक व्याज मिठो थींदो आहे। अरे नंढड़नि गुलनि ॿारनि खे ईअं मारबो आहे छा? पुट, कुंवार ते ज़ाब्तो रख, उहो बि घटि कान्हे। हा मम्मी टिचू, इहो न विसार त तूं जेके अखियूं ॾेखारे रहियो आहीं उहा बि कंहिंजी ज़ाल आहे। डैडी आवाज़ घटि कर, ज़ाल जा गुलाम। ज़ाल जे भड़काइण ते अची करे असांखे तूं ॾाढी पियो। डैडी चुप कर, ख़ामोश थी। मां नथो चाहियां त असांजे घर में थी धरी नाटक पाड़े वारनि लाइ तमाशो बणिजी पए। तूं इहो ई थो चाहीं न त मां ही घर छॾे वञा? हाणे त मां बि इहो थो चाहियां त तव्हीं ही घर छॾे वञो।
इहो छॾे केॾा वेंदो? बुढ़ा आश्रम। हाँ, हूं तव्हां लाइ अॻुवाटी बंदोबस्त करे छॾियो आहे। शाबाश अथई पुट, शाबाश अथई। अरे कुंवार सां नाइतफ़ाक़ी मुंहिंजी अञा अॼु सुबुह जो थी आहे ऐं तूं मूं लाइ अॻुवाटी बंदोबस्त करे आयो आहीं। शाबाश अथई पुट, शाबाश अथई। अरे पुट, तूं सोचियो कीअं त मां गुल जहिड़े पप्पो खे मारींदुसि? पुट तोखे यादि आहे मां तो ते कॾहिं हथ उॾायो? न सची ॻाल्हि ॿुधायां पुट, अॼु सुबुह खां पप्पू बुखार में आइस्क्रीम जी तलब करे रहियो। मां खेसि ॾाढी मनाइण जी कोशिशि करे रहियोसि, पर ॿाहिरि ज़िद में अची करे ज़बरदस्त रोअण लॻो। केतिरे में कुंवार आई, हुन सोचियो मूं पप्पूअ खे मारियो आहे। पर हाणे ॻाल्हि इहा सम्झ में आई त छो अॼु सुबुह कुंवार रे गुनाह पप्पू खे एतिरो ज़ोर सां मारियो। अरे बेवकूफ़, जेकॾहिं मूंखे घर खां ॿाहिरि कढणो हो त सिधो चवण जी हिमत कयो आहे रे गुनाह पप्पू खे मारण जी बहाने बाज़ी चो। मूं केतिरा न सुपना ॾिठा हुआ त जीअं मां पंहिंजे पुट विजूअ खे कुल्हे ते खणी करे घुमायां थो, तीअं वॾो थी करे मुंहिंजो पुटु श्रवण कुमार जीअं मूंखे तीर्थ कराए मुंहिंजो जनम सफलो कराए। शाबाश अथई पुट, वाकई शाबाश अथई, तो मुंहिंजो जनम सफलो करायो आहे। जे वञणो ई आहे त ॿुधाए कॾहिं वञणो आहे? अॼु ई शाम जो। अॼु शाम जो छो? मां त हींअर ई वञण लाइ तयार आहियां। ठीकु आहे, त हलो, मां तव्हां सां गॾु हलंदसि। हाणे असांखे मौत ई जुदा करे सघंदो। केतिरो तव्हांखे चवंदसि, केतिरो चवंदसि त तव्हां विच में न ॻाल्हायो, पर मुंहिंजी ॿुधो बि न। हाणे हलो हलो। अरे पर विचूअ जे पुट जी तबियत ख़राब आहे, बुखार आहे पप्पूअ खे। अरे पाणी पिया संभालींदा। हलो अचो अचो अचो। न मम्मी, तूं केॾे हणे वेंदी आहे? जेसि ताईं असीं पप्पू लाइ कंहिं आया जो बंदोबस्त नथा कयूं तेसि ताईं तोखे हिन ई घर में रहणो पवंदो। ऐं मूंखे ही घर छॾणो पवंदो, ईअं न? हा, तव्हांखे ही घर छॾणो ई पवंदो। ठीकु आहे पुट, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। हाणे तूं अञा एल्डर्स हो। बाबा, तव्हांखे उते का बि तकलीफ़ न थींदी। असां उते तव्हां वटि ईंदासीं वेंदासीं पिया, पैसे पंजनि जी तकलीफ़ न थींदव। ऐं तंहिंखां सवाइ तव्हांखे तव्हां जहिड़ा दोस्त ॿुढा उते मिलंदा ऐं हर क़िस्म जो आराम बि। वाह पुट वाह, केतिरो न मुंहिंजे आराम जो ख़्याल थो करी। ठीक उन्हीअ तरह जीअं फांसीअ ते चढ़ंदड़ माण्हूअ जी खूब चङी तरह तपास कई वेंदी आहे त मरण वक़्तु हुनखे काई तकलीफ़ न हुजेसि, काई बीमारी न हुजेसि। ठीकु आहे पुट, चल जिते हुजी आबाद हुजी। मुंहिंजी आसीस अथई पुट त चल तुंहिंजो पप्पू तोसां अहिड़ी हालत न हले। मुंहिंजा पुट, तुंहिंजो पप्पू तोसां अहिड़ी हालत न हले पुट। नालायक, केर? बेवकूफ, केर? बेशरम, बेहया। अरे केर? हेतिरो तो पुछां फुटे वेठो खाए अजायो। मूंखे ॿुधाई त ताया करे। भगवान, हाणे मुंहिंजो अंगूठो तो पुछे। अरे भगवान, इहो ॿुधाई नालायक, बेशरम, ई कंहिंखे चए? अरे असांजी मॉडर्न औलाद ॿियो वरी केरु ॿुधाए?
सत के वञा तो मुझे दिल की गाल करे छड़ी जा अरे मुंह पांजे पुटन लाए छा न कयो खेन पढ़ाए में लिखाए में दुनिया जा ऐश करान लाए मु दुनिया वारन सा फांदो कयो शादी कराई मान डिलीवरी जो खर्च भरियो मान पर जने वडा थियण लगा तो मुखे ही चवण लगा पप्पा पंहिंजा अपाल सुधारियो चवण में सच पिया न अड़े तो भी तो जवानी में कहर कया हा जवानी थी थी छाजे लाए दीवान ऐं जे कुछ कयम त पंहिंजे खर्च था कयम उन्हनि जे खर्च था कोन थे कयम जवानी में शान था चवंदा असांजो पी मशहूर फिल्म डायरेक्टर आ प्रोड्यूसर आ जने बुढ़ा थी ते डेजर वांगुरु टा शुरू करे कयो अपाल सुधारियो हां सच त चयो न पे हां अड़े अपाल सुधारियो सच त चयो न पे हां तो बे त गजब कयो समझो शिकार पूरी हां भाई तू चओ जेको चवणो जई मां त गरीब भिखारी आहियां हींअर शिकारपुरी छाजो आहियां अरे दीवाने हिकिड़ो कमु कंदे यार हिकिड़ो कमु कर 5 रुपया उधारा ॾींदे ॾिसो पाण खे मटके सटके लाइ 5 रुपया न ॾियणा कसम खट वारे भाई मटके ते न लॻाईंदो मां ॿुधे 2 रुपए जा गोलगप्पा खाईंदुसि रुपए जूं बीड़ियूं वठंदुसि ऐं 2 रुपए जी लॉटरी वठंदुसि लॉटरी हाँ अरे लॉटरी में तो जुआ थी नी न दीवाना यार लॉटरी जुआ न थी ये जुआ हो जे सरकार चालू करे आजा सच तो छी लदा यो तो बिल्कुल सच चयो अब रेस भी जुआ कोन थी जेकर रेस जुआ हो जा तो सरकार करा दे जैसे जवाब 5 रुपया घुरा था मां भाषण कोन घुरियो था दीवान दे तो नांजेड़ा मां तो न थो दे ना अरे भगवान चवंदा आहिनि भगवान के खाली हथे वापस कोन बिल्कुल सच्ची गाल है भगवान खाली हथ के भी न मोकली समझे न क्या समझे दे 5 रुपया उन भगवान का न मुझे तू ही भगवान है बाबा हां यार अजो आओ ओड थे कड़की समझे छा समझे हां न समझे नहीं के गा न समझे मतलब न अबा आवट कड़किया अज बैंक बंद हां आरतवार तय करे मां छा तो कया हिय कयो था तोखे जरूरत है ना मां सुबह जो 5 रुपए जो पेड अकाउंट चेक लिखी तो जे 1 करोड़पति मुके 5 रुपए जो पेड अकाउंट जो चेक तो दे वो सुभाणे जो लॉटरी मुझे अज निकलने वाली है मुझे सपने में आयो आ सपने में साईं बाबा चयो आ त लॉटरी मुझी निकलंदी अरे वाह साईं बाबा तो के सपने में चयो लॉटरी तुझी ने हां ऐं एक तो वो लॉटरी मुझी निकती न त मां वरी मशहूर फिल्म डायरेक्टर से लठारा मां एलडी भरजी वे पैसे में डाडी ताकत थई है बा डाडी ताकत थई पर एकरी गाल बुधाए लटा जेकर सच बतो तुझी लॉटरी निकरे तो पतू जेकर छा करे हां छा कहे वो लधो यार वञी पंहिंजे पुटनि जे विच में बिहे शर सुख जे झूलन में झूमे अड़े यार तोखे सुख जे झूलन में झूमंदे ॾिसंदे असांजूं त अखियूं ठरंदियूं यार हा पोइ मां हुजां मुझो घर हुजे मुझा पुट हुजन मुझा पोटरा हुजन मां हुन से खोड़े रांद कया रांद कंदे कंदे मरी वञा अरे मरी वञण खां पोइ मूंखे पंहिंजे पुटनि जो कंदो त नसीब थिए लदा ए राज यार ए राज वठे 5 रुपया वञी लॉटरी वठी अड़े तोखे लॉटरी लगे तुझा पुट तोखे घर वठी वञनि अड़े असांखे ॿियो छा खपे 2 रुपया ए 2 रुपया ॿिया हे रुपयो अथई वञी बीड़ियूं बि वठो ऐं गोलगप्पा बि खा पर पहिरीं लॉटरी वठी जाए वञ यार वञ लता हेॾा तो मां तोखे लॉटरी ॾियां हेॾा तो लॉटरी तो तोखे मां ॾियां पर तू छा करे पोइ अरे यार मां त गुज़िरियल 5 सालनि खां लॉटरी लॻायां थो
जेकॾहिं मुंहिंजो नसीब पे हुजे हा त अॼु ताईं लॻे ना आ वठ तूं ई वञी लॻा ॾिस साईं बाबा वारी लॉटरी आहे हा डी सीरीज जे अंदरि खोल डी सीरीज हूंदे नंबर ॿुधाए हा ॿुधाएसि अरे ॿुधाएसि डी हा नंबर पे ॿुधाएसि लखंडाल त अथई नाटकी लखंडाल त अथई हरामी राति जो हुनजे खमीस मां इहे कढी ॾिठी अथई सही साईं बाबा तो हा लाटरीअ जी डी सीरीज आहे हाणे नंबर पे ॿुधाईसि नाटकी भरसा नाटकी साईं बाबा तो लाटरी ॾे वटे रुपयो अरे रख जॾहिं लॉटरी लॻी पोइ ॾिजांइ न यार उधारी वठण त लॻंदी कान्हे अरे उधारी न सम्झ हिकिड़े यार जी सूखड़ी चुकड़ी मुकड़ी न यार हिसाब दोस्त बि हिसाब पीउ बि हिसाब पुट बि हिसाब रुपयो वठ लॉटरी 2 रुपए जी आहे भिखारी चवनि 2 रुपया खपनि वठ लाटरी सुखड़ी बुखियो कंहिं जाइ वठ 2 रुपया भिखारी कंहिं जाइ पप्पा तई घर छॾे हलिया आया मूंखे ॾाढी चिंता थी पई आहे तव्हांजी तबियत कीअं आहे छुट पुट तव्हांजी सिहत कीअं आहे पप्पा मुंहिंजे सिहत खे छा थियो आहे पुट पर तोखे कंहिंसां मिलणो आहे पप्पा तव्हां सां मिलणो आहे मूंसां मूं तोखे न सुञातो पुट पप्पा तई बि केॾो बदिलजी विया आहियो तोखे कंहिंसां मिलणो आहे तव्हां सां मशहूर फिल्म प्रोड्यूसर डायरेक्टर एलडी यानी लता राम लॻाना त तई पी करे तो गुज़ारे पप्पा तई बि केॾो बदिलजी विया आहियो केॾा थुला मतारा थी विया हा ये तो हराम जी तो खाने ने करे तुलो मता रोटी पप्पा बिल्कुल कोन बदलायो हलो अंदर कमरे में लीधा गाड़ी कमरे में छाए कहिड़ो हाल गाड़ी उधार अरे असां गरीबन जो बुढ़न जो कहिड़ो हाल तो मुझे खीसे खर्ची बंद करे छॾी मूंखे भिखारी बनाए छॾे त ईअं हाल पुछण आयो आहे यार पापा आए साड़ी यानी ओए गाड़ी पूरी थियो मां ताके घर वठी हलन आयो आहियां हलो बुद्धे दीवाना बुद्धे भगवान बुद्धि राम बुद्धि तो मुझो सिकी लदो पुत्र मूंखे घर वठी हलण लाइ भागन वारो आहे लदा भागन वारो आहे यार नसीब वारी मां त चवां थो भगवान हिन जहिड़ा सुपात्र पुट सभिनी खे ॾे हा अहिड़ा पुट सभु जेके ॾियनि जेके जीअरे पंहिंजे पीउ जो पाठ रखाइनि तो मुझे पुत्र के कौन सुञाणी अहिड़ो मतलबी अथई अहिड़ो मतलबी अथई बिना मतलब जे जोए खे डार्लिंग कोन चवंदो अथई तूं अहिड़ो मतलब अथई मां को मतलब कोने बिल्कुल मतलब कोने मां ताके घर वठी हलण आयो तव्हांजो कसम बेटा कहिड़ो कसम थो करे मुंहिंजो पापा मूंखे ठातो करी लथा है ही छा कयो अरे पंहिंजे पुट खे ॿाहिरि कढी छॾियो दादा तूं छा कयो तोखे वो घर वठी आयो तूं धिकारी कढी छॾियो अरे तुंहिंजो पंहिंजो खून हो यार अरे असांजो खून ई ख़राब आहे असांजो खून ख़राब आहे तॾहिं त असांजा अहिड़ा हाल थिया आहिनि सच आहे यार असांजो खून ख़राब लता अब्बा वॻा घर अरे मुखां छो थो पुछी वाच तो वटा घड़ी घड़ी मुखां छो थो पुछी अरे बुढ़ापे में ईअं ई थींदो थी यार हाँ आए मूड वाच आहे घणा वागा वजी 9 मिंट अरे घणा वजी 9 मिंट उनजी आउ खे कहिड़ी ख़बर आउ जी घड़ी में हिकिड़ो ई कांटो आहे न मिंटनि वारो कांटो घड़ी वञी म्यूज़ियम में रखे मथो न खा मुंहिंजो मां रखी जा तूं वठी अच हा अरे भगवान राज हल डोड़ पाए पर छो डोड़ पाए लाटरी जी रिजल्ट वठी हाँ ये चो ना यार पर पैसा मूं वटि पैसा हुजनि त मां न डोड़ पायां रिजल्ट वठी लो बेटा यानी में कोई हिसाब कोन्हे और 8 जो रिजल्ट मिलंदो हां 18 ॾियणा पवंदा समझ मिली विया समझ ले यार पहले वचन दे त तू 18 रुपया अरे तू रिजल्ट वठी पैसा ॾींदो अथई क्या ई भी लिखो पुट भी लिखो हाँ, ॾियणा पवंदा हाँ, मां वठंदो रिजल्ट वठी दुनिया पैसा खाधा तुंहिंजा ॾाठा न ॾींदी हा दीवान अॼु लाटरी मुंहिंजी निकिरण वारी ठही आहे
साईं महाराष्ट्र गवर्नमेंट लॉटरी ठाई लधे मार के ॾियण जे लाइ आहे न। अड़े लधा यार मूंखे त डपु थो थिए डपु। अड़े हरामी लॉटरी लॻंदे तॾहिं बि चरियो थींदे ऐं न लॻंदे तॾहिं बि चरियो थींदे। चरियो ॿिन्ही हालतुनि में थींदे। चलो जाओ तुम रिजल्ट दो। लगी 695360 लगे। शाजीदा वाधाई अञाणे साहब में पाण न पाणो तम भेटी थोड़ी थंपे हिन सां ॻाल्हाईंदुसि त मां गूंगो थी वेंदुसि। ऐं त तूं आहीं शमशान भूमीअ जो माण्हू। राम यार तोखे मूं गंगा जल पियारियो तूं लॉटरी मुंहिंजी निकिरणु खपे। जी ओके ॾिस मां बेटिया त तूं लॉटरी बेट मां रिटर्न बेटिया। अच्छा मिंट बराबरि ॾिसणु खपे न। डी वो त आहे न अॻिले चयो में 69 ॾे मूंखे। अरे 69 539 अरे 539 6 5 एको बुरी मुझे जिंदगी में हीरो लिखियल आहे। वट बाबा लॉटरी वापस हाणे छा कयो तूं रखो न लगी न रही लगी न मां छा कयां। हा बाबा ये तुंहिंजी रिजल्ट ही बाबा हाणे मुंहिंजो सुझाव जो न तुंहिंजो आहे तूं पाण वटि। पोइ हिन में फुल्को ठाहे घर खणी वञजांइ। ही रिजल्ट तूं रख मूंखे 98 दे। राजा 98 अरे 98 ॾे चवे थो रिजल्ट लॉटरी लगी है लॉटरी लगी है लॉटरी लगी है 98 ॾे रती खे सुठो निकिरंदे 98 ॾेड़ा पवंदा। नदी तो साईं छा करे छा करे अरे मां तुंहिंजो खून पीअंदुसि। अरे अरे बाबा जो पीछे वधीक ने ॾेड़ा पवंदा ठाणे कर दो इच्छा तो करी। अरे दादा बि न दीवाना मुझे ॾींहं ख़राब आहिनि हिन भगवान अठे आने लाइ हेड़े मशहूर माण्हू जे किथड़ में हथ विधो आहे। हाँ यादि रखजांइ जेसिताईं हिन अठे आने जे बदिरां 100 जो नोट तुंहिंजे मुंहं ते न आयो अथमि मां मरण वारो कोन। अरे हल जेसिताईं मां बि तोखां 98 वसूल कया न मां तोखे मरण ई न ॾींदुसि। चली पोस्टमैन अरे लदा सदाम आओ भाई पोस्टमैन। घणनि ॾींहंनि खां पोइ आता है। बैठो साइकू सेठ मस्करी करता है। पोस्टमैन भी कभी बैठता है नहीं बैठता है तो मत बैठो खड़ा होके मरो। हाँ बुधाओ कैसे आया है। लदाराम मांगता है भाई वो सेठ लदाराम पटापटी पतलून वाला लदाराम। पटापटी पतलून क्या होता है। हाँ ये काला अच्छा अच भाई अच दादा पोस्टमैन आयो थई। हाँ इन भगवान अठे आने लाइ मुझे गिथड़ में हथ विधो आहे। हाणे तुम बैरिंग लफावो मुझे कर्मन ते हण। सेठ तुम लोग सिंधी में गाली क्यों देता है। तुम सिंधी लोगों को हिंदी में गाली नहीं देना आता है। अरे बाबा बात ये है वो बेचारा पहले से ही बहुत दुखी है और तुम लाया ऊपर से ये बेरिंग लेटर। वो बेरिंग लेटर वाला डोंडू है सेठ। हम पोंडू है। हम तार लाया है तुम्हारे लिए। ये लो तार ये और ये लो इसमें मारो। क्या मारो ये क्या करता भाई माफ करना
तुझे देने के लिए मेरे पास फूटी कोड़ी नहीं है भाई। कोई बात नहीं है सेठ, हम छोड़ने वाला नहीं है, दुनिया गोल है, आ जाएगा एक दिन। बाबा बाके चालणी तो होना का वठड़ो देना बाके चालणी। अरे पर नहीं ये छोटे दुनिया गोल है। अरे पर तू तार टपर ना, दुनिया गोल है। मां पंहिंजे फिल्म में सजी जिंदगी तार जो शॉट न वठी सघी, मां तार पढ़ी न सघंदुसि। दीवान तू पढ़। दीवान ॾिसो त लता हो तो के भेड़ हुई ना? हो लता दादी गुजारे हुनखे गुज़रे त हफ़्तो थियो, या ख़बर मूं अख़बार में पढ़ी। अॼु टेलीग्राम कयो था, ग़रीब आया न हिन करे। पर अॼु टेलीग्राम ते ख़र्च कयूं, टकियारो पोस्ट कार्ड लिखंदा कम हली वञनि। लता दादी पैसे वाली हुई? हाँ भाई, करोड़पति तो हुई। किसको औलाद हो? न बेचारी जवानी में विधवा थी। लता लता दादी मार खां पोइ पंहिंजे मिल्क जो वास तोखे बणायो। आणे चो मां केर? अरे लदाराम ॿियो केर? लदाराम तुंहिंजो पीउ चवां केर? लदो ॿियो केर? लदो तुंहिंजो ॾाॾो चवां केर? सेठ लदाराम। सेठ लदाराम न चवां केर? चवां केर जल्दी? अड़े अड़े यो ही मशहूर न आऊं केर चो? एलडी